नाज़रीन ज़िक्र कंदा हलूं टिकराटो में महर माइनर में पानी न पहुचण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। आबादकारनि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फसलनि जी पोखाई नाहे थी सघी। अव्हांखे अपडेट कयूं पिया टिकराटे खां। टिकराटे में महर माइनर में पाणी न पहुचण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। आबादकारनि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फसलनि जी पोखाई न थी सघी आहे। टिकराटो में महर माइनर में पाणी न पहुचण सबबि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। आबादकारनि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फसलनि जी पोखाई नाहे थी सघी। अव्हांखे नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया टिकराटो में महर माइनर में पाणी न पहुचण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। आबादकारनि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फसलनि जी पोखाई नाहे थी सघी। टिकराटो में महर माइनर में पाणी न पहुचण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। टिकराटो में महर माइनर में पाणी न पहुचण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। आबादकारनि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फसलनि जी पोखाई नाहे थी सघी। अहम ख़बर नाज़रीन असां शेयर कंदा हलूं पिया टिकराटो में महर माइनर में पाणी न पहुचण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे।